वॾा वारो कयो जहिड़ो हुंग लॻो पियो आहे वारस ऐं ओॾो महिराणनि जो जहिड़ो सफ़ा हुंग लॻो पियो आहे अलाए केतिरा माण्हू मरी विया आहिनि अलाए केतिरा मरंदा वारो कयो साईं वारो कयो खलीफा असां दुआ घुरी छॾी आहे अमन जी इंशाअल्लाह अमन थी वियो हूंदो ऐं ॿई धुरियूं वापसि हलिया विया हूंदा हाणे ॻाल्हि ॿुध तूं वञी ॿिन्हिनि धुरियुनि सां मिल जेकॾहिं हू राज़ी थियनि त असां हुनजो फ़ैसिलो करण लाइ तयारु आहियूं ऐं ॿिन्ही धुरियुनि खे खीर खंड करे छॾींदासीं इंशाअल्लाह ताला रब ऐं रब जे हबीब जी दुआ सां आईंदे कॾहिं बि पाण में न वठंदा तूं हुन सां मिल ऐं जाइज़ो वठ हाज़ुर साईं मां ॿिन्हिनि धुरियुनि ॾे वञा थो अलाह कयो त ख़ैरु थी वेंदो मौला कंदो त राज़ी थींदा ॿई धुरियूं फ़ैसिले जे लाइ ठीकु आहे साईं एॾी देर दिलि भर ॾेह जा ॾाइण पिया था घुमूं अॻ में ई मुल्क भरे पियो के ॾिसी वठे त पोइ दिल न लाए वसीम मां औरत थी ऐं तोसां मिलण थी अचां ऐं तूं मर्द थी डरी थो घबरायां कोन थो पर इन खूनी तकरार जीउ झोरे विधो आहे मां सोचां थो त असांजे प्यार जो छा थींदो असां प्यार जी मंज़िल ज़रूरु माणींदासीं असांखे इहा तकरार रोके कोन सघंदा बख़्तावर से अकबर शाह विच में पियो आहे अलाह करे त ख़ैरु थी वञे वधीक खून ख़राब न थियनि अलाह कंदो ख़ैरु ई थी वेंदो जे ॾुखियो वक़्तु आयो बि न मां तोसां ज़रूरु निभाईंदसि मरबो बि गॾु त जीबो बि गॾु इहो मुंहिंजे तोसां वचन आहे चङो वसीम हाणे मां हलां थी काफ़ी लेट थी वई आहे पोयां कोई अची न वञे पाणी जो बहानो करे तोसां मिलण आई हुयमि ठीकु आहे पर ईअं मिलण पई अचिजे असां फ़ैसिलो कोन कराईंदा पहिरियों पंहिंजनि जो फलांद करे पोइ भली पिया फ़ैसिला थियनि असांजा 8 मुआ आहिनि 8 उन्हनि जा 6 ॿिया मारे पोइ अदा साईं भले फ़ैसिलो कजांइ अदा अकबर शाह सां मुंहुं केरु हुन खां मुंहुं मोड़े काफ़र त न आहे थियणो न भाउ हिते मुंहिंजे सीने में भड़का थी खाए पर छा कयां सैयद जे हुकुम खां बि पंहिंजो मुंहुं त नथो मोड़े सघां न भली सैयद खां मुंहुं न मोड़ियो पर फ़ैसिले खां पोइ उहे मुड़ी वेंदा अदा भली मोहम्मद सही थो चए अदा साईं मुनकर अथई विढ़ी वेंदई चूड़ियूं पाए असां बि कोन वेहंदासीं गोलीअ जो जवाबु गोलीअ सां ॾींदासीं कयो ख़बर सोट फ़ैसिलो कॾहिं आहे जुमे ते तूं ई सम्झाए अदे खे सोट जीअं फ़ैसिले ते न हलूं छो सोट तव्हां अमन में भला ख़ुशि न आहियो छा सैयद विच में पियल आहे बाबा छॾियो इन खून ख़राबे खे मौक़ो मिलियो अथव वाह जो ठहियो आहीं सोट तुंहिंजो मतिलबु आहे त असां हथियार फिटी करे ऐं सेरा ॻायूं ईअं न सोट अमन जा गीत ॻायो
इन समाज में नफ़रत ख़त्म करे मोहब्बत जा गीत गायो। हिन में तो खुद अल्लाह भी राज़ी आहे। सही आहे सर, जुमे ते फ़ैसिलो रखियल आहे, तव्हां बि अचिजो, ठीकु आहे न? फैसलो 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 ना है मंजूर असांखे एॾा साईं। सैयद जो हुकुम आहे, असांखे फ़ैसिलो मञणो पवंदो। काफ़र न आहे थियणो असांखे। राज छा चवंदो के जा माण्हू मुआ आहिनि, पंहिंजा माराए वरी फ़ैसिलो कयूं। ना हे करियो फ़ैसिलो। मूंखे ॾुख न आहे पंहिंजनि जो, पर सैयद जो हुकुम आहे। ॿुधायो त मां छा कयां हाणे? तूं कुझु बि न कर, तूं सिर्फ़ु ॾिसंदो वञ त दुश्मन जा लाश केतिरा था किरनि। अरे केतिरा मारींदो, कॾहिं असांखे बि मरणो पवंदो। बेरहम गोली इहो न आहे ॾिसंदी त को पंहिंजो आहे या परायो आहे। इन करे मुड़ी वञो ऐं मञो साईं जो फ़ैसिलो। पोइ ठीकु आहे अदा साईं, पर हिकु ॻाल्हि ॿुधी छॾ, फ़ैसिलो हक़ जो न थियो न त पोइ असांखे मयार न ॾिजांइ। पोइ सॼे राज खे ॿुधाए छॾिजो त जुमे ते असां सां गॾु हलनि। हाणे त ख़ुशि आहीं न दा, ॿधी हलजां पटका। जे फ़ैसिलो हक़ जो न थियो न त रुॻो धमाका ई धमाका ॾिसंदे। फ़ैसिलो हक़ जो न थियो, चुप मां बि करे कोन वेंदुसि। जेकॾहिं इंसाफ़ न मिलियो तव्हांखे मोकल आहे, जेको वणेव सो कजो। जा माण्हू न पता न, तव्हां भला ॿुधायो था अथनि न? ॿुधायो माना था त फ़ैसिलो आहे। कुझु माण्हू आया आहिनि, कुझु अची वेंदा, सा न वञे वधा। शमी छा थो ॻाल्हाई, छा थो भाउ सां थो ॻाल्हाई, न कंहिं ॿिए सां। जे फ़ैसिले में राज़ी न आहियो न त न कयो। इहो सोचो त सैयद विच में पियल आहे। मुंहिंजो चवणु वठो, सैयद खां मुंहुं न मोड़ियो, काफ़र न थियो, काफ़र। अदा साईं मुंहुं कोन था मोड़ियो, पर तोखे सलाह था ॾियूं। हाणे बि वक़्तु अथई, फ़ैसिलो न कराए। छा कंदा वारसार असांखे? छा वरी छा कंदा? मां सैयद खां मुंहुं कोन मोड़ींदुसि। फ़ैसिलो थींदो, पोइ जेको छो ॾिठो वेंदो। तव्हां हलो या न हलो? अची विया ॻोठाणा, कराए फ़ैसिलो, ॿध पटको हलग में। ॻोठाणा अञा कोन पहुता, फ़ैसिले लाइ देरि पई थी थिए। पोइ अदा हाणे बि वक़्तु अथई, न कर फ़ैसिलो। मेहर वारनि जेकॾहिं असांखे बंदूक हयूं न, भली हणी वञनि, भली असांखे मारे वञनि। असां बि हथनि में चूड़ियूं कान पातियूं आहिनि। बंदूक जो जवाबु बंदूक सां ॾींदासीं। छॾ फ़ैसिले खे। अरे वो चरिया, मूंखे शौक़ु न आहे फ़ैसिले जो, पर सैयद विच में आयल आहे, उनजो चयो मञो। अरे तव्हां सम्झो छो नथा? भली कराए फ़ैसिलो, पर वो मुनकर मुड़ंदा कोन, काथे न काथे टंग ज़रूरु अड़ाईंदा। उहे टंगूं भॻवान ॾिसंदे, पोइ कोन मञंदासीं फ़ैसिले खे। आओ मुड़ुसि माण्हू हाओ, ऐं ॻोठाणनि खे ॾिसो देरि पई थिए। वाह हेॾी देरि, अचो अचो, देरि पई थिए, अचो। पर न मट मेहर, एॾो कंधार न आई। छा पर मुंहिंजा आहिनि, मथे कयां या हेठि? तव्हां छो था छड़ो? शायदि पर त तव्हांखे बि आहिनि, तव्हां बि वठियो। असां तव्हां वांगे डरू न आहियूं जो चार माण्हू ॾिसी शो कयूं। ख़बर आहे तव्हांजी त कहिड़ा शोभाग आहे, सदाईं ॾींदा आहियो डरू कुकरनि वांगे बांगू। ज़बान संभाले ॻाल्हाए वली मोहम्मद, त ठोके हिन कारतूस वातारो। आस्ते ॻाल्हाए गुलाम हुसैन, त कहीं हिते पूरो फ़ैसिलो करण आयो या झेड़ो करण? त पोइ कयो मैदान, पवे ख़बर त केरा कंधार। पोइ कर पंहिंजी कोई ख्वाहिश पूरी, थी मरण लाइ तयार। खबरदार, केर गोली न हलाईंदो। वेरो वे पंचायती वे बाहर से वे। वेहो बाबा, वेहो वेहो। बाबा ॻाल्हि ॿुधो, हिते ॿई धुरियूं तव्हां ठहण आहियो। अकबर शाह जी ओताक, अकबर शाह जी बैठक ते
मुझा खलीफ़ा मुझा पोइ लॻ ठहण ईंदा आहिनि, बंदूकूं सिधियूं करण कोन ईंदा आहिनि। मूंखे वॾो वीचार थियो आहे त तव्हां मुंहिंजे आस्थाने ते मुंहिंजी बैठक ते हिक ॿिए ते गोलियूं सिधियूं कई बीठा हो। तव्हांखे शर्म नथो अचे? ये का वडेरे जी बैठक आहे या के भोतार जी ओताक आहे? ये मुर्शिद अकबर शाह जी ओताक आहे, अकबर शाह जो आस्थानो आहे। हिते अमन जो पैगाम ॾिनो वेंदो आहे, अमन ऐं आशिकी जूं ॻाल्हियूं थींदियूं आहिनि। असीं दिलियूं मिलाइण वारा आहियूं, दिलियूं टोड़ण वारा न आहियूं। मां तव्हां ॿिन्ही धुरियुनि खे हिदायत थो कयां, हिक मुर्शिद जी हैसियत में हिदायत थो कयां तो यादि रखो, भोतार वॾेरा पुलिस इहे सभु तव्हांजा दुश्मन आहिनि। तव्हां 5 5 8 8 10 10 खून कयूं था हिक ॿिए जा, पंहिंजे बचनि जूं झोलियूं ख़ाली कयूं ठाहो, पंहिंजूं वनियूं उनखे रणगालियूं बणाए छॾियो थो, मारिन जूं झोलियूं ख़ाली पियूं आहिनि। अरे हिन नस्ल खे तबाह करे छा चवणु चाहियो? कहिड़ो पैगाम ॾियणु था चाहियो? यादि रखो, उहा क़ौम, उहा ज़ात तेसी ताईं न सुधरंदी जेसी ताईं उनमें अमन, शऊर ऐं तालीम न ईंदी। वॾेरा ही भोतार तव्हांखे वेढ़ाए हुशियूं ॾेई तव्हांजा क़त्ल कराए तव्हांजा घर तव्हांजा वेढ़ा वीरान था कनि। ॿेली कुझु होश धारियो। रुगो शापरनि वॾे रखराइण सां माण्हू जवान न थींदो आहे, पर खून करण सां जवान न थींदो आहे। सब्र, बर्दाश्त, हज़रत मौला अली मुश्किल कुशा जो कौल आहे त सभ खां वधीक उहो बहादुर आहे जेको दुश्मन खे माफ़ करे थो। उन्होंने पंहिंजे दुश्मन खे माफ़ कयो। हज़रत अली साईं तेसी ताईं कंहिं माण्हू खे न मारींदा हुआ जेसि ताईं न सम्झंदा हुआ त हिन जे पुठियां को मुस्लमान पैदा थींदो। जेके मरी विया उन्हनि छा कयो? वननि खे रुलाए पिया, पंहिंजे बचनि खे तड़पाए पिया। यादि रखो, जेके बि तव्हां वेठा हो बीठा हो, मां सभिनी तव्हांखे पैगाम ॾियण थो चाहियां त जहिड़नि फॾनि फसादनि में कुझु बि न रखियो आहे। अमन सां जीअण जी आदत सिखो, पंहिंजे बचनि खे तालीम ॾियारियो, पंहिंजे बचनि खे बहितर रोज़गार ॾियारियो। तव्हांजा हक़ ॿिया खाई था वञनि। हीअ क़ौम तबाही जे कंधी ते पहुती आहे। सॼो ॾींहुं बंदूकूं हथनि में, कुते ते बि झेड़ो, बकरी ते बि झेड़ो, चांहि जे कोप ते बि झेड़ो। मां को परे जो कोन आहियां, मां तव्हांजे शहर जो आहियां। मूंखे ख़बर आहे तव्हांजो छा ते झेड़ो थियो आहे। चांहि ते बि कुझु झेड़ो आहे। अफ़सोस आहे, तव्हां कॾहिं सुधरंदा? स्कूल वीरान पिया आहिनि, लाकअप भरिया पिया आहिनि। माण्हुनि जे अंगणनि ते उछगारियूं थियूं हलनि, रिहाद था हलनि। अस्पतालुनि में माण्हू पिया आहिनि थिया बिना पटीअ जे, बिना दवा दारूअ जे। माण्हुनि जे खीसनि में पैसा कोन्हनि। तव्हांखे ख़बर न हूंदी त जेके माण्हू झेड़ा कंदा आहिनि, खून कंदा आहिनि, उन्हनि जा बच्चा ॿार पिनंदा आहिनि। उतां करप्शन ऐं ज़ुल्म पैदा थींदो आहे। उन्हनि जूं अमड़ियूं भेनरियूं ॿिन्ही पंहिंजे बचनि खे ताती थियूं। छा तव्हां चाहियो था त तव्हां हिक ॿिए खे मारे, तव्हांजूं अमड़ियूं, तव्हांजूं भेनरियूं, तव्हांजूं मनियूं पिननि, तव्हांजा बच्चा दर दर ते भीख घुरनि, ख़ैरात घुरनि। अरे जवान, शऊर ठाहे, क़ौमी शऊर ठाहे। वक़्तु थो पंहिंजे बचनि खे तालीम हासिल कराइण लाइ स्कूल मोकिलियो। जेके स्कूल बंदि पिया आहिनि खे खोलायो। पंहिंजे बचनि खे हुनर सेखारियो, क़ुरान शरीफ़ पढ़ायो, दीनी तालीम ॾियारियो, इंसानियत धारियो। छा थींदो हिन बंदूक मां? हिन जो रत वहंदो। छा थींदो हिन जे रिपीटर मां?
तुझो कत्ल थींदो, तुंहिंजी छाती रहंदी। छा मिलंदो हिनखे या हिनखे छा मिलंदो? हिन मां कुझु न मिलंदो। हू मारींदो, हू मातम कंदो, हू मारींदो, हू मातम कंदो। महिरबानी करे मां तव्हांखे हिकु मुर्शिद जी हैसियत में तव्हांजी इस्लाह थो करणु चाहियां, छो त मूंखे ख़बर आहे मुंहिंजे तरजा मुरीद ख़लीफ़ा या मूंखे मञण वारा, मूंखां दुआ तावीज़ धाॻो वठण वारा हाणे झेड़नि में अटकिया पिया। इहो ॿुधी मुंहिंजो अखियूं रतरियूं थियूं। मां जो वेही ख़ुदा खे ॿाराईंदो आहियां त मुंहिंजा मौला, मुंहिंजा करीम, मुंहिंजे हिन दुआ तावीज़ वठण वारनि ते, मुंहिंजे ख़लीफ़नि ते, मुरीदनि ते रहम। त बंदूक जी जाइ ते किताब हथ में खणनि, किलाशनकोफ जी जाइ ते कलम हथ में खणी पढ़नि, क़ुरान पढ़नि, मदरसा पढ़नि, स्कूल कॉलेज यूनिवर्सिटियूं पढ़नि, वॾा वॾा ऑफिसर थियनि। ऐं जॾहिं मां उनखे ऑफिसर थींदे ॾिसां त मुंहिंजी दिलि मुर्की जीअं खे रुवारियो मिली। पंहिंजे अमड़नि खे, पंहिंजे खानदान खे तबाही खां, वीरान खां बचायो। छा तव्हांखे मुंहिंजो जेको फ़ैसिलो मंज़ूर आहे? दिलि सां, बाबा जी दिलि सां मंज़ूर न आहे त फ़ैसिले जी का बि ज़रूरत कान्हे। हू गो, हू मैदान विढ़ो। मंज़ूर आहे त दिलि सां। इहो तव्हांजो अॼु पंहिंजे मुर्शिद सां वाइदो आहे, वाइदो आहे त पोइ पाए भाकुर। ख़लीफ़ा जी साईं। वन साईं खणी आ बाबा। हाज़िर। वन साईं खणी आ। मेहर बाबा हथियार रखो, हथियार फिटी कयो, हथियार फिटी कयो, सब रखो। मेहर जी दुर्जा, वारसे जी दुर्जा, सब हथियार रखो। ख़लीफ़ा हलंदो आहे बाबा, हलंदो आहे, हलंदो आहे, हलंदो आहे। रखो साईं दत, रखो। अॼु खां वठी पाण में भाइर थी रहंदो। को बि कंहिं ते गोली न हलाईंदो, को बि कंहिंखे नफ़रत जी निगाह सां न ॾिसंदो। सभु हिक ॿिए जा भाइर हो। ठीकु आहे? अलाह कंदो बाबा अॼु खां वठी हिक ॿिए सां भाइर थी रहिजो। को बि कंहिंजी चोरी चकारी न करे, को बि कंहिं ते गोली न हलाए। ही साईं तव्हां सभिनी जो शाहिद आहे। जेको हिन ते फिरंदो उहो फिरबो। अचो त सभु गॾिजी दुआ घुरूं त मुंहिंजा मौला हिननि सभिनी खे, असां सभिनी खे सिधी राह ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमा। असां जेको भटकियल आहियूं, असां जेको गुनाहनि जी तरफ़ वधी विया आहियूं, हिक ॿिए जे बचनि जे क़त्लनि जी तरफ़ वधी विया आहियूं, उहे शयूं ख़तमु थियनि। ऐं अॼु खां वठी असांजे बचनि में तालीम आम थिए, रोज़गार आम थिए, असां हिक ॿिए सां मोहबतूं कयूं, हमदर्दियूं कयूं। ऐं मुंहिंजा करीम रब, तुंहिंजी बारगाह में ये गुनाहगार अकबर शाह हथ खणी तोखे अर्ज़ थो करे, या अल्लाह हिननि ॿिन्ही धुरनि खे हिदायत वारो बणा। या अल्लाह इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे सदको, महबूब मदीने वारे साईं जे सदको हिननि खे हिदायत वारो बणा। हिननि जे दिलि मां रंज ऐं गैर ख़तम कर मुंहिंजा आका। मुंहिंजा मौला हिननि खे छा बल्कि पूरी क़ौम खे सिधी राह ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमा। त असां हिक ॿिए जा क़त्ल न कयूं, असां हिक ॿिए खे बम न हणूं, असां हिक ॿिए सां चोरियूं ठगियूं न कयूं, क़त्ल ऐं धाड़ा न कयूं। ऐ मुंहिंजा मौला तोखे कसम आहे पंहिंजे महबूब मदीने वारे साईं जो, हिननि सभिनी ते रहम फरमा, हिन सॼी सिंध सुवारी ते रहम फरमा। हीअ सिंध धरती वलियनि ऐं गौसनि जी धरती आहे। मुंहिंजा मौला हिन धरती में सचल सरमद, हिन धरतीअ में कलंदर बादशाह, हिन धरतीअ में सैदी मुसाड़ी, हिन धरतीअ में भिटाई, हिन धरतीअ में छा छा न आहे। तोखे हुननि सभिनी बुज़ुर्गनि वॾियनि ऐं गौसनि जो कसम आहे, असां ते, असांजे बचनि ते, असांजे ईंदड़ नसलनि ते रहम फरमा, करम फरमा, शफ़क़त ऐं महिरबानी फरमा। असां खां जेकॾहिं केतिरा ई गुनाह थी विया आहिनि, उहे गुनाह असांखे माफ़ फरमा। इन्नल्लाह मलाइकतहू यसल्लून अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहु आमीन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। बाकुर पाए बाबा।
थियो बख्तावर ते झेड़ो ख़त्म थियो ऐं ठाह थियो। हाणे असांजो प्यार आज़ाद आहे ऐं असां हिकु थी था सघूं। हा मां बि बाबारनि सां ॻाल्हि कंदुसि ऐं तोखे जल्द पंहिंजी कुंवार बणाईंदुसि। मूंखे तुंहिंजनि जो इंतज़ारु हूंदो त कॾहिं था अचनि मुंहिंजो रिश्तो घुरण लाइ। चङो वसीम, हाणे मां हलायां। नाम से न जमाला हेलो को फसल खणी कारतूस ऐं कुछ बारूद वठी अचो। जहिड़ा ई ख़त्म थी विया त बारूद वठी छा कंदासीं? अदा जमाल अदा साईं हाणे ॾेरनि जो शिकार कंदो। आयो थी अदा साईं तुंहिंजो कुंदर पुट झलियो मैं न पढ़ा जास कम जो न कार जो। अदा मां चवां थो त पुट खे ॿकिरियुनि जो धण वठी ॾे, उहो चारे नी, बाक़ी कहिड़ा फारा मारींदो। ठहियो हाणे ठहियो बनी मारे जो कयो। हलो उथो। बाबा तव्हां में कमु आहे। ॻाल्हि कहिड़ो कमु आहे? बाबा शादी कराए। अरे तूं वरी कॾहिं खां जवान थियो आहीं जो तुंहिंजी शादी करायां? पियो बाबा मां तव्हांखे अञा ॿाहिरि थो लॻां छा? न पर इहो त ॿुधाए कंहिंखे चाहियो अथई ऐं उहा कंहिंजी धीउ आहे? बाबा मेहर जी। न उहा दुश्मन जी धीउ आहे जेका तोखे कोन मिलंदी। बाबा कोशिशि त करे ॾिस, अलाह चङाई कंदो। ठीकु आहे मां कोशिशि कयां थो, तूं होॾां हल। मुर्शिद साईं फैसलो सफ़ा अहिड़ो कयो अथव जो हर तरफ़ अमन ई अमन लॻो पियो आहे। बाबा नवाज़ बाबा असांजो कमु हो अमन कराइण। असां अमन जो बुनियाद रखी छॾियो। हाणे वधीक अलाह खे पारता। सचो आं मुर्शिद सचो आं, तूं ई त आहीं अबा जंहिं अमन करायो आहे। जेकॾहिं ॿियो को हुजे हा त हर तरफ़ बाहि जा शोला बरंदा शोला हासिल। खलीफ़ा तूं को बि फिक्र न कर, जेसी ताईं न मां जीअरो आहियां तेसी ताईं हिन सुहिणी सिंध ॾे ऐं हितां जे माण्हुनि ॾे को बि मेरी अख सां न ॾिसी सघंदो। बाक़ी जे मां मरी वियुसि त पोइ हर को पंहिंजे भाग खे चई। अलाह न कंदो साईं तव्हां जीअंदव, अलाह कंदो तव्हांजी 100 साल हयाती थींदी। तव्हां जहिड़ा मुर्शिद ज़िंदा हूंदा त हर तरफ़ सिंध सॼी सुरहाण ई सुरहाण हूंदी। मुर्शिद नवाज़ ॿुधो अथम त तुंहिंजी शादी थी रही आहे, कॾहिं तो बत कराई? खलीफ़ा जल्दी अदो वियो आहे। मुर्शिद साईं दुआ कयो खुदा करे सल कम थिए। नवाज़ तूं हाणे भली वञ, असली बेड़ा पार थी वेंदई। तूं को बि खुटको न कर। ठीक है बाबा साईं। फतिहा दुआ अथई कजो बाबा, बाबा दुआ कजो। फतिहा अथई। हक़ मुर्शिद सदा। खलीफ़ा ॻाल्हि वणी न? बिल्कुलु बादशाह। अलाह जे मथां न मञी। असुल मुल्क में अमन करे छॾियो बादशाह। ख़ैर त आहे पुट नवाज़ ऐं बख्तावर जी मंगणी बि थियल आहे। मां चवां थो त ॿिन्हिनि जी शादी कराए, हिन जे लाइ अचणु थियो आहे। न बाबा इहा त मुंहिंजे दिलि जी ॻाल्हि कई थी। तव्हांजी अमानत आहे, जॾहिं दिलि कढेव तॾहिं वठी वञो। सौट अदो वॾो जेका तारीख़ ॾेव असांखे क़बूल आहे। असांजो वॾो ही आहे, हिन जो हुकुम असांजी अखियुनि ते आहे। पोइ ठीकु आहे सोट, हिन चंड जी 14 तारीख़ तूं भली पंहिंजी जञ वठी अचिजांइ। ठीकु आहे सोट, मूंखे मंज़ूर आहे, कोई मोकिलणी न आहे। हला भाई। पर बख्तावर नज़र कान थी अचे, केॾांहुं वई आहे? बख्तावर पाणी भरण वई आहे, रड़ियूं न करे। पाणी भरण वई आहे? आईंदा छोकिरी खे पाणी भरण न मोकिलिंदा कयो।
के हिन दिल के घाव करे आयो इस शिकार कर पर कम वक्त हिन दिल जो शिकार करे मस्त जबरदस्त जबरदस्त बख्तावर जी बाबा पुट ख़ुशख़बरी ॿुधायां ॿुधायो। तो जी शादी हिन चंड जी 14 तारीख़ शर्ट नवाज़ सां तय कई आहे। अब मारी मारी थक जी पो ओ चढ़न लीगन घोड़न के मां लगाम पारायण चंगी तरह जाणींदो आहियां। ललाई साहब पहाड़ सां मथो टकराईंदे त मथो तुंहिंजो बाद थींदो पहाड़ खे कुझु बि न थींदो। तुंहिंजूं रड़ियूं ऐं राभाट पूरो जेल ॿुधंदो इहो मुंहिंजो तोसां वाइदो आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मस्तक केॾे वियो हैं? अॼु सॼो ॾींहुं गायब हैं। बाबा साईं अॼु जागीर वियो हुयुमि शिकार। शिकार ओ कुझु लॻो या न? न हाणे शिकार सिर्फ हरणीअ जो कंदुसि बाबा साईं, सिर्फ हरणीअ जो। पुट हरणी ॾिठी बि अथई यार रुगो हरणीअ जे शिकार जी ॻाल्हि पियो करी। बाबा साईं भाग भला मस्त जा जो अॼु पंहिंजी अखियुनि सां हरणी ॾिसी आहियो। ओए शिकार छो न कई? बस बाबा साईं आखिर पुट कंहिंजो आहे? अरे अकबर शाह जो पुट आई अकबर शाह जो रहम त ईंदो न। चङो बाबा साईं मां हलां दुआ कजो। मस्त जबरदस्त जबरदस्त। जे उथंदे ताव न कयो उलहंदे कहिड़ो ताव कंदो? हरणी जो शिकार शेर कंदा आहिनि शेर। बच्चा टड़ो आई पुट अञा टाइम खपंदो टाइम। नमस्ते। हा सोट मां तो ना चाहां छा? अहिड़ी ॻाल्हि न आहे सोट पर सिंध जी छोकिरी मंगेंदे जे मुंहुं न आहे लॻंदी। वो ॾींहुं परे नाहे जो तूं मुंहिंजे साम्हूं हूंदी छो त तुंहिंजी ऐं मुंहिंजी शादी तय थी चुकी आहे चंड जी 14 तारीख़। सोट इंतज़ार कर उन ॾींहं जो वधीक नसीब खटावे। किस्मत जो साथ त मूंसां आहे सोट। मायूस न थी बख्तावर, क़िस्मत खे खेल खटण कोन ॾींदासीं, क़िस्मत खे मारे मञाईंदासीं। कॾहिं जॾहिं मां ॿिए कंहिंजी कुंवार बणिजी वेंदसि ऐं तूं हथ ते रखी वेही रहो। वसीम मूंखे तव्हां छो नथो खणी हले? तोखे खणी हलंदुसि पर आख़िरी दफ़ो बाबारनि सां ॻाल्हाइण दे। छा ॻाल्हाईंदे? मुंहिंजो रिश्तो त थी वियो ऐं मां पराई थी वियसि, हाणे छा ॻाल्हाईंदे? ॻाल्हाइणो इहो आहे जेकॾहिं तूं मूंखे नथी मिले त मां तोखे वठी हलां। उहे वॾा आहिनि उन्हनि जी सलाह ज़रूरी आहे। छा ॾिनो आहे वॾनि? बंदूकूं ऐं लाश? इहे प्यार जा दुश्मन आहिनि सॼण न। वसीम मूंखे हितां वठी हल न त मां ख़ुदकुशी कंदीमांइ। मां तुंहिंजी आहियां, तोखां सवाइ ॿिए कंहिंजी बि न थींदसि। बख्तावर सुबुह खां सिज सब्र कर, ॿियो सिज पंहिंजे प्यार जो विरंदो। तूं दिलि जाए करे घर वञ।
साहब लगे थो तो मुखे न करे उठायो अचे बिल्लूअ खे मारे मारे थक पियो ऐं मूंखां माफ़ी घुरंदे तू भाग भला थई जो ज़मानत थिए न त सॼी उमिरि जेल में गुज़ारी त पोइ साहब दुआ कजां त मूंखे अहिड़ो को हर दिमाग़ दुश्मन मिले जेको मुंहिंजे इन दिमाग़ मां चरिया पची हवा कढे सॼी सिंध घुमी घुमी थकिजी पियो अहिड़ो को दुश्मन नथो मिले भुलियल आहे बिलू सिंध दिलेरनि सां भरियल अथई कंहिंखे हथ आए त दिमाग़ बि त हूंदई अल्लाह कदो अहिड़ो ॾींहुं ईंदो जो बिल्लूअ खे दिलेर दुश्मन मिलंदो ऐं मुंहिंजे जिस्म मां रत कढंदो अहिड़े दुश्मन जी मूंखे ॻोल्हा आहे ॿाहिरि वञ तुंहिंजा सभु ख्वाब पूरा थी वेंदा लॻे थो त मूं मां तंग थी पियो आहियां दुआ कजां त मूंखे दुश्मन मिले न त पंहिंजो ख़ैर न सम्झाए छो जो मुंहिंजो नंढड़ो दुश्मन तू बि आहे साहब दुआ कजां त पंहिंजे जोड़ जो मिले न त पंहिंजो ख़ैर न सम्झाए साहब चङो थियो जान छुटी तेरे भाई मथो ख़राब थियो थो छोकरी नथी मिले त बस न बाक़ी उनखे वञी छा ज़ोरी खणे दे छा अदा साईं हे विझंदी जंजल गिचीअ में हिन बिलो कर हणी जंजीरूं ऐं कमरे में बंदि करेसि खणी जेकॾहिं हिन कदम खयो न त वरी जहिड़ो हुंब थी वेंदो ऐं मां वाइदो पूरो कंदुसि तव्हांखे जेको वणेव सो कयो ख़ामोश बद ज़बान अहिड़ो कारतूस ठोकी दबाए जो खुंड बि न हणंदे वती तो उजल पाए के फूकरो ॾींदो अरे फ़ैसिलो थियल आहे तो जे अहिड़ो कदम खयो त इन जो नतीजो छा निकिरंदो छा बि थिए बाबा मां कोन मणंदुसि अदा साईं रोक उनखे रोक न त वेड़ा वीरान थी वेंदा रत जा दरिया वही वेंदा त पोइ ॿुधायो छा कयो छोरे खे हणांसि बंदूक दुश्मन मारणसि इन खां बहितर आहे त पाण मारीसि अरे यारे वञोसि वात गारो छोड़ो आहे ॾे न वञी बंबो रखे पाए उथो वञोसि मासा त मुड़ी वञ वक़्ता तुंहिंजे नसीब में न आहे हे अॻिते वधंदे त मरंदे हिकु ॾींहुं मरणो त आहे मासा त पोइ उहा ज़िंदगी कहिड़े कम जी जंहिंमें बख़्तावर जो प्यार न हुजे मासा त मां नंढड़ो ज़रूरु आहियां तोखे सलाह वॾनि वारी ॾींदुसि जेके जहिड़ा ख़तम थी विया वरी उन्हनि खे न उथार तोखे ख़बर आहे वेड़ा वीरान थींदा छा बि थिए मां वाइदो कयो आहे ऐं उनखे ज़रूरु पाड़ींदुसि मुंहिंजो जीअण मरण बख़्तावर सां आहे ही गोए ही मैदान जे मंज़िल न वञणु चाहींदो छा उहा मंज़िल माणे सघंदे हर तरफ़ मौत ई मौत अथई उन्हनि खां बची सघंदे मुंहिंजो जीअण मरण बख़्तावर सां आहे वधीक खटे क़िस्मत मासा त पोइ पीउ ढो ल मौत सां लाऊं कोन बचंदे मासा त कोन बचंदे अञा बि वक़्तु थी मुड़ी वञे यार मुड़ी वञ कोन मुड़ंदुसि लिखियो लो कलम जो मूं कोन मोड़ींदुसि कयल वाइदो ज़रूरु पाड़ींदुसि मासा त
हाँ गाड़ी का है पंज मंजिल दा रवाना ठीक है माला लगे तो था मरी वियो चोर मुओ ॼण कुत्तो मुओ गाय गाड़ी त सुणीअ तव्हांजी सदको थियूं सही सोचई तूं निकिरण जी कर तव्हां बिलावल किथे आहे बिजली जो त नियापो खणी आहियूं सभु कुझु हिते पुछंदो या वेहण जे लाइ कोन चवंदो हुन ॻाल्हि इहा आहे असां बिलूअ खे मारे आया आहियूं बकवास था कयो तव्हां हुनजा दोस्त आहियो तव्हां छो दुश्मन थींदा हुनजा तुंहिंजे करे तुंहिंजी सूंहं सां खां बर्दाश्त नथी थिए जंहिं ॾींहं खां वठी असां तोखे ॾिठो आहे उन ॾींहं खां वठी असांजे अंदर में हवस जा कुता भौंकण लॻा आहिनि तव्हां वाकई कुत्ता आहियो दोस्तीअ जे नाले ते दाग आहियो तव्हां इंसान न पर हैवान आहियो सही सुञातो अथई हाणे अच असांजे सीने सां लॻ सालनि जी सिक त हिकु पल में पूरी कयूं हथ न लाहिजो सिंध जी ॼाई पाण खे मारे त सघे थी तव्हां पलीतनि खां पलीत कोन थींदी ते वधियो न त रड़ियूं करे राज कठे कंदीसांव इड़क बार कोन निकिरंदई त उथी वठेसि खबरदार जेकॾहिं मुंहिंजे वेझो वधिया आहियो न त पाण खे मारे छॾींदो सुमन ये फिल्म त असांखे विच में पइजी वई हाणे छा कयूं फिल्म त ठही वई न हाणे बिलू सोनी 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 तो छा करे छॾियो सोनी बिलू मां पंहिंजी जान त ॾेई छॾी पर तुंहिंजे प्यार जे मथां दाग न ॾिनो सोनी होश कर सोनी तू मूंखे न छॾे वई तो त मूंसां साथ निभाइण जो वाइदो कयो होश कर सोनी अगर तू छॾे वई त इन मां दुनिया खे ॿाहिरि ॾेई छॾींदुसि सोनी बिलू अॼु मूंसां वाइदो कर त ॿियनि प्यार कंदड़नि जी पूजा कंदे ऐं ॿियनि प्यार कंदड़नि जी सेवा कंदे बिलू सम्झ त मां तोसां गॾु आहियां वाइदो कर मूंसां वाइदो कर सोनी सोनी हाँ सोनी तो साम्हूं जो वाइदो आहे त मां प्यार कंदड़नि जी पूजा कंदुसि उन्हनि जे रस्ते में जेका बि दीवार ईंदी उनखे भोरा भोरा कंदुसि पर सभ खां पहिरियां तुंहिंजो पलव कंदुसि पलव So you are under arrest. दाल पुठिया थई बिल्लू जेल में आज़ाद थियो थई जख्मी नांग थई दंगड़ में देर कोन कंदई रांजो तू सही तो चई असा के कोटे में साइड ते रहना पवंदो देख करे इते बिल्लू पची जो बचो मुश्किल आए मौत का केतिरो निकंदो तव्हां निकंदो मौत तव्हां जेको मुंहिंजी दिलि मथां वार कयो आहे उहो नासूर बणिजी चुको आहे
नफ्सू बिलू मुंहिंजा यार बस न वठ यारीअ जो न तव्हां यार न गद्दार आहियो गद्दार ऐं यारीअ मथां दाग आहियो दिलू असांजी ॻाल्हि त ॿुध न बस ॿुधो तव्हांखे तव्हां मुंहिंजे सीने में जेके गद्दारीअ जा गुर्द आहिनि और मां तव्हांखां हुनजो प्लान वठण थो चाहियां तव्हां बचंदे त प्लान वठंदे न तू खुश आई न सोनी खुश आई न मुंहिंजी जान सुमा वो साए ॻोठ में ये माई केरा ये कीअं पहिरियां हिन औरत जो चेहरो ॾेखार पोइ वञण ॾींदोसां हा हिन का बि बख्तावर तूं हाँ नवाब वसीम अम्मा पाण में प्यार था कनि छा असांखे बिगड़त सम्झियो अथई तो तोखे मां वञण ॾियां तूं तो घाटो न वठां घाट न ॾींदे त वढे छॾींदोसां नवाब तूं त भौंकण बंदि करे छोड़ा तो असांजी गैरत में हथ विधाए तूं तो घाटो कपे तुंहिंजे मालिक ने तोहफ़ो में ऐं माफ़ त मां हिन कमीनी खे बि कोन कंदुसि जे असांजी इज़त धूड़ में मिलाई हाणे मरण जहिड़ा ज़हर थी वञे सुठो न आहे जो वसीम बख्तार खे खणी वियो ॾाढो रोकियो मां पर कोन मुड़ियो सुठो नथो जहिड़ो उधियो छोरो न मुड़ियो पर हाणे छा थींदो जेको थियो हुनखे मुंहुं ॾींदासीं तोखे त शुरू खां चयोसीं असां त छोरे खे रोक पर तो असांजी हिक बि न ॿुधी लोहर थोड़ियो रसो विझी किले सां ॿधी छॾिया हाणे इहो सोचो दुश्मननि सां कीअं मुंहुं ॾिजे हाणे त दुश्मन कुते वांगुरु ॻोठ ते का कंदा मुंहिंजी सलाह वठो सॼे ॻोठ में मोर्चा बंदि थी वियो दुश्मन अचनि त गोली जो जवाबु गोली सां हूंदो पोइ जेके मुआ जेके बचा हाणे इहो सोचो त छोरो किॾां वियो न हेॾां आयो अरे मोह या बचो जे होॾां बचो त
त हिच मां मारींदोमांसि जीअं असांजे लाइ ॿीहर बचो कयो आहे। हाणे तव्हां ॻाल्हाइण खे छॾियो ऐं दुश्मन लाइ सोचो जेके ॼाण हिते पहुता। गुलाम सेन जमाल, तव्हां सॼे ॻोठ खे होशियार करे मोर्चा बंदि करे वियो। दुश्मन जीअं अचे न जिंदा वापसि न वञे। इहो सुठो नाहे थियो। दुश्मन परे कोन वियो हूंदो, उनजो पीछो कयूं, असां बदनाम छऊं, उन खां बहितर आहे त उनखे मारियो वञी। अचो मूंसां। ॿियनि जा दंद तपणे अॼु मुंहिंजे अॻियां दंद ॿुधाए त कहिड़ो पहाड़ किरियो अथव। अदा साईं, असांजा कंध ठुकी विया आहिनि, असांजो कारो मुंहुं थी वियो आहे। अदा साईं, बख्तावर भॼी वई। अरे चओ छा था? अदा ही सही था चवनि। दुश्मन अहिड़ो कमु कयो आहे जो असां कंहिंजे आॾो कंध नथा खणी सघूं। हाणे उन्हनि जो बेड़ो वैरान करणो पवंदो, जो असांखे मरणो पवंदो। मूंखे त शर्म थो अचे तव्हांखे भाउ चवंदे हिकु औरत खे संभाले कोन था सघो। बाक़ी ॿियनि जा कंध कीअं कपे थो? छोट ताननि महिननि जो टाइम नाहे। दुश्मन में पीछो कयो, ॻाल्हि हुली वई त तव्हां कंहिंखे मुंहुं ॾेखारण जे लाइक़ु न हूंदो। केर बि कुझु कोन कंदो। तव्हां रुॻो ॿाठ कयो, हिन तर जी चाठ न टपो। पोइ ॾिसो ॾिसो त ही बिल्लू छा थो करे। मुंहिंजे सीने में बाहि पई थी बरे, बाहि। ॿुधायो मां छा कयां? मां त पागल थी वियुसि, पागल। खबर खलीफा, बाबा साईं चढ़ी वियो जहाज। हा नंढा साईं, सुभाणे ताईं वॾो साईं भले पार पहुतो हूंदो। खलीफा, बाबा साईं के हज ते ज़रूर 2-3 हफ़्ता त लॻी वेंदा। हा साईं। आयो हिते कीअं आया आहियो? मस्त, जबरदस्त। खलीफा, मुंहिंजा भाग भला, जो ही मुंहिंजे राज जा आहिनि। पर हीअ छोकिरी केरु आहे? मां वसीम आहियां ऐं बख्तावर। मस्त, जबरदस्त। हीअ बख्तावर आहे। पर इहो त ॿुधाए, हीअ कंहिंजी थी आहे ऐं तूं कंहिंजो पुटु आहे? मां वारिस जो पुटु आहियां ऐं ही मेहर जी धीउ आहे, जेके पाण ज़ाती दुश्मन आहे ऐं असां ॿिन्ही खे मारणु था चाहिनि। सही जगह ते पहुता आहियो। तव्हां दिलि चाहे कयो, तव्हांखे केर बि कुझु न करे सघंदो। खलीफा। जी नंढा साईं। खलीफा, हिन छोकिरीअ खे हवेलीअ में पहुचाए ऐं हिन छोकिरे खे ॿाहिरियों ताक़त रहाए। नंढा साईं, हिननि जा मालिक त बाहि ॿारे छॾींदा। हिननि खे पनाह ॾियणु मौत खे दावत ॾियणी आहे। खलीफा, मूं जेतिरो तोखे चयो ओतिरो कर, सम्झी? हा साईं, सम्झी वियुसि, सम्झी वियुसि। अचो पुटु। मस्त, जबरदस्त। जेके मूं सारिया सुख से सिगर पहुंची जाए। तो चयो हुयो त प्यार कंदड़नि जी पारत हुजे। हाणे मुंहिंजी गैरत कदम ॿुधाए, तूं ई ॿुधाए त मां उन्हनि खे मारिया या छॾिया? तूं? हा बिल्लू, तूं मुश्किल में हुजी ऐं माना अचां। जेकॾहिं उन्हनि खे नथो मारिया त ही माण्हुनि जा ताना मुंहिंजे अंदर में घाव करे विधा। ऐं जेकॾहिं उन्हनि खे मारिया थो त तोसां बेवफ़ाई थी थिए। तूं ई ॿुधाए सो त मां छा कयां, काॾे वञा? बिल्लू, तूं इंसान थी, हैवान न थी। तो प्यार कयो आहे
प्यार वारनि जो क़दुरु करणु थी। मुंहिंजो चवणु इहो ई अथई, वधीक तुंहिंजी मर्ज़ी, तूं नी थी या प्यार जो पुजारी। सुणी सुणी तूं दीवारनि में क़ैद आहीं तॾहिं बि ख़ुशि आहीं। ही दुनिया मूंखे जीअण कोन ॾिनी, पर मां तोसां वाइदो थो कयां, उन्हनि प्यार कंदड़नि खे मारींदुसि न, पर वापसि ज़रूर आणींदुसि। समझा तो महान सन लड़ मरी भी दुस पर भी मिठा मोह ॾिसण नहीं देख। अरे शर्म न सोच, ज़ाल भॼी वई थी, मुंहिंजी राग विचम दिलि त चवे थी सीने में सिधी थी। ओए मार, देर छो कई थी? ॿियो तव्हां ॼाणे बि छा था? मारण खां सवाइ तव्हांखे अचे बि छा थो? तव्हांखे कहिड़ी ख़बर? मोहबत छा आहे, प्यार छा आहे, इश्क छा आहे? अरे वाह मजनू आया पुट, बुढ़ी बि नथो मरी, ज़ाल भॼी वई अथई, घर में खोती पई वेठो। ओए मां छा कयां? ये तो बाबा दिलनि जा मामला आहिनि, उन खणी ॿिए खे चाहियो, मूंखे न चाहीं, उन में मुंहिंजो छा वञे? अरे ॿाहिरि कन ॾिनो अथई, दुनिया थुकूं थी, घर में तूं हार सिंगार करे वेठो आहीं। अरे कुझु गैरत कर, तूं बि त मुंहिंजो भाउ आहीं, पोइ तव्हां वञी ॻोल्हे मारियोसि। मां बाबा इहो गुनाह न कंदुसि, मां प्यार जो दुश्मन कॾहिं बि न थी। पर हूअ वरी कहिड़ा खून कयूं वेठो आहीं। बाबू बि ख़ुशि हुयो त असांखे ॿ पुट आहिनि, पर तूं त भाउ न भेण जी आहे, भेण। मुंहिंजो छा वञे खून ख़राबे सां? मुंहिंजो बाबा कुझु बि न वञे। तव्हां ॼाणियो, तव्हांजो कमु ॼाणियो। छोरे त मूंखे ॿुधी मारण जो चयो, हाणे छा कयां? बख्तार काथे आहे ऐं ॿाहिरि छा हले चले? मस्त ज़बरदस्त ॿाहिरि मनो लॻो पियो। ऐं तूं जंहिं जॻह ते पहुतो आहीं न बचा, उते इंसान त छा, पर पखी बि पर नथो वञी सघे। बाक़ी रही बख्तावर, बख्तावर सुख सां आहे, तूं दिलजाए कर। साईं, दिलि चए थी त असां ॿई गॾु रहूं, मां जुदा नथो रही सघां। दिलजाए कर, जल्दी तव्हां ॿई गॾु रहंदा, रुगो मसालो हल थी, पोइ तव्हां बि पखियुनि वांगुरु परवाज़ कंदा वेंदा। कॾहिं साईं, कॾहिं? मूंखां बर्दाश्त नथो थिए। मस्त ज़बरदस्त, वॾो जज़्बाती आई, हाँ वॾो जज़्बाती आई। मूंखे तुंहिंजो बि बिलो करणो पवंदो। खलीफ़ा, सूबेदार खे फोन कर त पंहिंजो महिमान वठी वञे। साईं सम्झुसि कोन, महिमान कहिड़ो? मस्त ज़बरदस्त। खलीफ़ा, खलीफ़ा वॾो नादान आहे, हिन छोरे खे जेल मोकिलणो आहे, जेल। साईं चवी छा थो? सुठो नथो करी, मतां पोइ पछताई। मस्त ज़बरदस्त, शुक्र कर छोरा, शुक्र कर जो जिंदा तो चढ़िया सिर्फ बख्तावर जे करे। अगर मां चाहियां हा त तोखे मारे ऐं पूरे छॾिया हा, कंहिंखे कहिड़ी ख़बर त ही काॾे वियो। अञा बि पाण ते मस्त जो रहम समझ, रहम मस्त
जबरदस्त सूबेदार के छा ॻाल्हि आहे अदा परेशान किथो अदा वसीम जी का ख़बर कान्हे वयो किथां ये नथे जो मारजी वञे ऐं असांखे ख़बर ई न पई कयो बि पाण अथई पाण वञी लोड़े आहे त मुंहिंजो पुटु न मरी पियो त पलांत असांखे ई करिणो पवंदो थे दुश्मननि मारे विधो हुजेसि त पोइ मरे हा त हू हया थी वञे हा तूं चवे थो त जांच रखूंसि था मां जांच रखी आहे हिन तर में ई कोन्हे ख़बर न आहे छोरी खे काॾे भॼाए वियो हूंदो त हिन ई तर में न जांच कयोसि मता पोइ पछताइणो पवे अदा तूं चवे थो त जमाल मां जांच रखूंसि था तूं परेशान न थी अलाह भलाई कंदो तूं दिल जाए कर दिल जाए कुछ भी न थींदो तुंहिंजे दादले खे अच गुलाम सेन खलीफ़ा काॾे निकिरी पियो आहीं मंसूर वक़्त ते पतो आई हिक ॻाल्हि मुंहिंजी कन खोले ॿुधी छॾे ॿार न थिजाए तुआरे मासात खे असांरे नंढे साईं थाणे में बदिराए छॾियो थी पर खलीफ़ा छो बख़्तार खे हासिल करण जे लाइ इहा ख़बर वञी तूं पंजनि खे बि ॿुधाए ऐं मेहर खे बि चइजांइ ऐं खलीफ़ा तूं काॾे पियो वञी मां वॾे साईं खे शहर मां वठी अचां थो ठीकु आहे न मस्त जी यहाँ मचाल हाँ तो ही गोठ जी न्याण सा इहो हाल थो करे मुंहिंजो पुटु आहे त छा थी पियो मां इहो थियण न ॾींदुसि खलीफ़ा मां इहो थियण कतई न ॾींदुसि त मुंहिंजो पुटु गोठ जे माण्हुनि सां जातियूं करे बेवातियूं करे और पुट जो किलो दबाए छॾींदुसि पैसा मिलन माण्हू मूंखां सॼा ठाणा था वठनि ऐं मुंहिंजो पुटु ॻोठ जी न्याणी सां ईअं करे मूंखां इहो बर्दाश्त न थींदो खलीफ़ा न थींदो बर्दाश्त ॾिसी रहंदो मस्त खे अच 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 अकबर शाह अहिड़ा पुट त पैदा करे सघे थो पंहिंजे ॻोठ जी न्याणी सां या ॻोठ जे माण्हुनि खे रंधाईंदे ॾिसण नथो बर्दाश्त करे मां मस्त खे कोन छॾींदुसि मस्त खे जबरदस्त जंहिं ॾींहं खां वठी मूं तोखे ॾिठो आहे न उन ॾींहं खां वठी तुंहिंजो प्यार मुंहिंजी रग रग में समाइजी वियो आहे साईं वसीम किथे आहे छो मां तोखे नथो वणा छा मां बि त तुंहिंजो आशिक़ आहियां चवी छा थो साईं असां त तव्हांजा मुरीद आहियूं ये लफ़्ज़ तव्हांजी ज़बान ते सुहन नथा छा कयां कसम ते तूं यकीन रख तो मुझी जान मुझो साह मुझो सब कुछ तू ऐं तोखां सवाइ बिल्कुल अधूरो है ज़ात तो न ॼाई सैयद थी मुरी ॾियाणी में अख थो विझे तोखे त ॿुधी मरणो खपे खामोश मजबूर न कर मस्त के जे मस्त मत ही न तो तुझी
अॻिते त वधु बुछड़ो न कयो मां त सिंध जी ॿियाई न चइजाए। मस्त जबरदस्त बहुत गैरत की सच्ची प्यारी हुई मस्त तो यो बेगैरती और सवाल कितना भी तो अरे मुंह तो के शराब जा सबक सिखाया बना पढ़ाया तो क्रोध की जान से पूरी नजर रखी नहीं मुझे पुत्र बस जमीन है भी हो जे पुत्र भी हुए हो जे मुझे दिल जो मामलो ऐ मां पची दिल जे था मजबूर है बाबा खामोश बाबा दिल कबाब करे खाई तो सका दो और तो के बहराई जी हरकत कर दे न तो बर्दाश्त कर सका जो तुम है न गोठ जो मुर्शिद आया मना तो बाबा तुम है न गोठ जा मुर्शिद आयो और दिल जे था मजबूर है ऐ तो मुझे दिल के मामले में दखलअंदाजी न करो दिल मालू दिल मिलजी और छाती में सुराख करे चली जेका मुझे गोठ जी न्याणन दे बड़ी नजर रखदी बाबा न कोन के बाबा तो भी समझण जी कोशिश करो बाबा कदाई ये न थे जो मां मजबूर थी बाबा बची हमसा कुछ करे नहीं था और मजबूरी जी हर दीवार के तोड़े पुरसा करे चली मस्त जेका मुझे गोठ जी न्याणन पे पूरी निगाह रखंदी आई चवड़ा भी मुझे हनो दीवार दी मस्त न दीवार रखे डॉक्टर हणी कराए सके तो भला बेदती मस्त मना तो तुम हिन औरत जे करे बेदती होयो पर जो कुस्ताती वजह ये सारा कभी कांगड़ के नहीं खरीदो साए और दिल कभी कुत्तल के नहीं खरीदो साए जेका मुझे गोठ जी न्याणन ते पूरी नजर रखदी मां तो आए तो तुम दिखी वञता ताई मुझे अखन जगया खलीफा जी साईं छोकरी कोठी दिकरियन निकरियन हां तो साईं अरे तो भी मुझे रास्ते तो हटी पड़े थो जो मुखे तव्हांजे लाश जे मथां गुज़रणो पड़े मौत जिंदगी कुर्बान करे सघां थो पंहिंजे अक़ीदनि जे मथां मां कुर्बान थी सघां थो पर सिर झुकाए नथो सघां अहिड़े पहिला पुट खे ॾिसी नथो सघां जेको मुंहिंजे गोठ जे नगल ते पूरी निगाह रखे मां क़त्ल करे छॾींदुसि उहे निगाहूं मां सीने वाली की छाती खे ॾारे छॾींदुसि जेका मुंहिंजे गोठ जे न्याणियुनि जी इज़त लुट ते नथो बर्दाश्त करे सघां मस्तूर ॿुधा त छोरीअ खे मारे किथे पूरो अथई सूबेदार इहो ॿुधाए मस्त खां घणा पैसा वरिता अथई मुंहिंजे मारण जा छोरा वॾो दाना आहीं मरंदे त सही पोइ देर छो जी साहब हिन खे मारी हिन खून कयो आहे बख्तावर छोरीअ जो ख़बर नाहे त किथे पूरियो अथई इहो कूड़ा आहे हिन कूड़े जा घणा पैसा अथई सिर्फ़ हिन मां हथ कढ असांजो त नंढड़ो आहीं पर ॻाल्हि ॾाढी सुठी कई घणा पैसा आंदा अथई पूरा 5 लख ई वटि साहब वसीम मां हथ कढ न त मेजारो कढी छॾींदो साईं छोरे मां हथ कढो न त छोरो मारे छॾींदो मां साथ हितां निकिरण जी कर वञी प्यार खे बचाए मां हिननि खे रोकियां थो तूं मूंसां गॾु न मां साथ मां हिननि खे सबक सेखारे पोइ अचां थो तूं हल हितां मंसूर हू ॾिस
पुट तू इनके वठी हितां निकिरी वञ तुंहिंजी ज़िंदगी खे ख़तरो आहे पुट वठी वञ हिनखे मस्त मस्त छा मारींदो मूंखे हाणे मां आज़ाद आहियां जेकॾहिं न मुंहिंजे साम्हूं आयो त चीरे फाड़े छॾींदोमांइ मस्त खां बचंदे त मेहर वारा मारे विझंदे मुंहिंजो चवण वठो हितां निकिरी वञो सही तो चवे वसीम त हितां निकिरी हलो उते हली रहूं जिते प्यार जा वेरी न हुजनि छोकिरी बाबा सही थी चवई तूं हिनखे वठी हिन जूही मां निकिरी वञ न त खा मारजी वेंदे वञ बाबा वञ हिन सां हिनखे मारण खां बचाइण खां इहा ॻाल्हि मेहर ऐं वारसारनि खे ज़रूरी आहे ॿुधाइण बदर वारो कयो बाबा वसीम खे मारे वेठो जल्दी कयो बाबा अचो हुते हल भणा जा पुट अलाए केतिरा मरंदा अलाए केतिरा बचंदा अलाह पियो ख़ैर करे मेरा वारो कर भक्ता के मस्त मारण जो थी हां न अचो मोला मोला इन बचन जी पारता थी ये प्यारा जा प्यास थी इन जी तो कई पारता है प्यार जा पुजारी नथा मरी सघनि बिलू तो ही छा कयो मरण जी आसा तो गुनाह न प्यार कयो प्यार हुडिस मूंखे मुंहिंजो प्यार सॾे रहियो आहे मां पंहिंजे प्यार ॾांहुं वञा पियो बड़े मस्त हिकु कदम भी खणो सीने में कारतूस ठोकींदो सां ना मता गोली हले थई मारजी वेंदे चाथा ॾिसो दुनिया वारा चाथा ॾिसो दिल प्यार कंदड़ दिलनि जा ॻोढ़ा था ॾिसो उनजो मातम था ॾिसो उनजी बेवसी था ॾिसो कहिड़ो ॾुम कयो आहे छा कयो आहे हिननि मोहब्बत जी हेॾी वॾी सज़ा ॿुधारा
जेकर मोहब्बत कलर दिलन के बंदूकन सां ये राख बनाए वियो मोहब्बत जो पखी हमेशा लाइ उड़ामी वेंदो मोहब्बत जो पखी वीरान थी वेंदो ही संसार उजड़ी वेंदी ये दुनिया खुदारा मोहब्बत कलर दिलन के मिलाइण सिखो वो हक था खुरन शादी इंसान जो बुनियादी हक आ वह औरत हुजे या मर्द हुजे वो मुझो मुरीद हुजे या मुझो पुट हुजे मोहब्बत दिलियो मोहब्बत करियो अयारी दिल मस्त दे सीने में भी आए जय मोहब्बत कया तहा मोहब्बत जा सब वेरी थी बंदूकों खड़ी उनके मार आया हो मोहब्बत जे वेरी के मार का मुखा भी मारो जो तो मां भी बोस मस्त जो पी आया मोह समझ तो तहा जो डो कयो एक पीज नाते मोहब्बत अमन जी निशानी है प्यार अमन जी निशानी है याद रखो जेकर अमन चाहे था ऐ जिंदगी में खुशू चाहे था तो इंसानन के हक जो प्यार कंदड़ दिलन के पंहिंजा हक जो उनके आजादी से जीण जो हक जो उनके शादी करण जो हक जो तो इंसान है अरे मोहब्बत खुदा के यहाँ पंहिंजे महबूब मोहम्मद मुस्तफा सा वो इन मोहब्बत कई ही शादी खुरन था कड़ो रो था कन कड़ो रो क्यों हन बिन दिलन या खुदा हिनन सबनी के सानन हिनन सबनी के हिदायत ने ही मोहब्बत के बनन पंहिंजूं दुश्मनियूं पंहिंजा वेर सारे एक ॿिए सां हिकु थियनि प्यार कंदड़ दिलनि ते बंदूकूं हलाइण खत्म कनि मुंहिंजा मौला हिननि खे हिदायत ते हिननि खे अमन सां जीअण जो हौसलो ॾे मुंहिंजा मौला मूंखे हौसलो ॾे हिदायत मुंहिंजा मौला हिननि खे हिदायत नसीब इडो यहाँ तो भली हाने इनके बारे उनके तुम पंहिंजे पुट जो लाश पंहिंजे कुल्हनि ते खणी वञी दफन कया पर याद रखो मोहब्बत जा जेकॾहिं वेरी थियो त ज़िंदगीअ में तव्हां जे घरनि में सिर्फ़ रोज़ ई राड़ो हूंदो कॾहिं बि सहरा लाॾा न हूंदा कॾहिं ख़ुशियुनि जा शादमाना न हूंदा मोहब्बत जा मेरी बारे मोहब्बत कंदड़ बारे ख़ुशि न थिजो तव्हांजा अरमान तव्हांजूं ख़ुशियूं मोहब्बत कंदड़ दिलनि खे मिलाइण में आहे मिलाइण में ही ॾिस मां सभिनी खे हथ थो मां तव्हांजो मुर्शिद बि आहियां हज़ारे दुआऊं तव्हांजे लाइ मूं खुरियूं घणो बंदूक ऐं उॾायो हिन प्यार कंदड़नि खे ही कातिल आहिनि न मारियो हिन खे तव्हां भली हिननि खे माफ़ कयो पर मां हिननि खे माफ़ न कंदुसि तव्हां मां जेको बि विच में आयो त मां उन खे सिधी गोली सीने में हणंदुसि मां त हिननि खे अहिड़ी सज़ा ॾींदुसि जो हिननि जो अंजाम ॾिसी आईंदा को बि प्यार न कंदो हिननि जी इहा ई सज़ा आहे हिननि प्रेमियुनि जा ॿई पाण में हथ मिलाए ऐं ॿिन्हिनि जी शादी कराई सभु गॾु हिननि खे दुआ कयो त हमेशह लाइ